जी नाज़रीन, महंगाई आदलपुरी आवाम जी चेल चिबी करे छड़ी है। वधीक हितां जा जेके रवासी आहिनि आदलपुर जा उनको ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जो महंगाई जे हवाले सां कहिड़ा वीचार आहिनि। खुदा रा असांजे हिन महांगाई ते कंट्रोल कयो वञे, हिन ग़रीबनि ते कुझु राम खाधो वञे। जेका हर शइ महांगी आहे, खंड पती, उन खां पोइ सब्जियूं दालियूं सभु महांगियूं आहिनि। ग़रीब इहा शयूं अफोर्ड करे कोन थो सघे, बिजली जा बिल ई नथो भरे सघे। ऐं जेका आहे ॻाटे टोड़ महांगाई जेका आहे सो हिन दफ़े 2-3 सालनि में मुसलत कई वई आहे। ॾिसो दादा, कणिक 1400 वारी 2200 रुपया थी वई आहे। हद आहे ताईं गिह जा रेट किथे आहिनि, खंड जा रेट किथे आहिनि। आवाम ॾाढी परेशान आहे, फाकाकशी जो शिकार आहे। सो मुंहिंजी अपील आहे गवर्नमेंट खे, मुराद अली शाह खे, वज़ीर आज़म इमरान खान के, DG SI के त को तारक कनि। महांगाई ॾाढी आहे, ग़रीब माण्हू परेशान आहे, सौदो कोन थो वठी सघे। ऐं जेको आहे सॼो शहर ख़ाली पियो आहे, वीरान पियो आहे। को बाज़ार में माण्हू सौदो कोन थो वठण जे, फसल माण्हुनि जा थिया कोन्हनि के। आवाम परेशान आहे, महांगाई ॾाढी आहे, खंड महांगी आहे, गिहु महांगो आहे, सौदा ॾाढा महांगा थिया आहिनि, ग़रीब माण्हू परेशान नी। जी नाज़रीन, हुए आदलपुर वासी जंहिंजो चवण आहे त महंगाई आवाम जी चेल चिबी करे छड़ी आहे। ग़रीब मिसकिन माण्हू जो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। असीं फाकाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुकूमत तोड़े चूंडियल नुमाइंदनि या बाला अफ़ीसरनि खे घुरिजे त महंगाई ते कंट्रोल करे हितां जी आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन निसाराम सईम सां गॾु माजिद अली कलवड़।